खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर जी MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जीलानी जी कोशिशनि ऐं काविशनि सां UC शादी शहीद में वडेरो मंजूर कटोर ऐं एडवोकेट यार खान बिरादरी जो निबेरो धुरियूं खीरखंड तकरार जो निबेरो पीपल्स पार्टी UC शादी शहीद जे चेयरमैन दरगाह हज़रत लोंग फ़कीर जे सजादा नशीन फ़कीर शेर ॾेथो सरदार ज़ाहिद खान फिलपोटो हाजी सुलेमान ऐं ॿिनि धुरियुनि जा मुशीर अब्दुल करीम फिलपोटो थदो शुबाणी अब्दुल हक जागरानी ॿिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी खीरखंड करे छॾियो। इन मौक़े ते इलाइक़े जा सियासी समाजी अॻवान ऐं मौज़ूदी शख़्सियत हिम्मत अफ़ज़ाई कंदड़ नौजवान वाइस चेयरमैन शहज़ादो खान धारेजो मोहरम हालेपोटो जनरल सेक्रेटरी बख्तुल्ला उर्फ बगन धारेजो मोहम्मद यूसुफ कटोर परवेज़ लुंड आशिक अली मेहराणी मोहम्मद अदिल शलबाणी ऐं ॿियनि शिरकत कई। UC शादी शहीद जे आसपास जे इलाइक़े में ख़ुशी जी लहर कटोर ऐं शंभाणी बिरादरी में सलाह बाद ख़ुशी थी वई है। नाले वारे शख्सियत सहाफ़ी अब्दुल सत्तार मेहराणी परवेज लुंड ऐं ॿियनि भी शिरकत कई है। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।